बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा प्रोग्राम फ़ैसले जी घड़ी। मां आहियां आफ़ताब मुगेरी। मां हमेशह चवंदा त फ़ैसला थियणु खपनि, उहे फ़ैसला तारीख़ी फ़ैसला जेके धरती धड़ियुनि खे ऐं तारीख़ खे क़ाबिले क़बूल हुजनि। अॼु ॻाल्हि कजे त पाकिस्तान हिन वक़्तु मुख़्तलिफ़ महाज़नि ते जंग विड़े पियो, पर तय आहे त कंहिं बि मुल्क जे तालीम कंहिं बि मुल्क खे अगरि ख़तमु करिणो आहे त उन जे नौजवान खां क़लम खसे छॾियो। इहो आम चवणी त आहे, पर पाकिस्तान जे अंदरि ख़ासि तौर ते सिंध जे अंदरि हिकु तरफ़ सिंध हुकूमत चवे पई त तालीम जे लाइ वॾा उपाउ वरिता पिया वञनि, ॿिए तरफ़ शागिर्द सरापा एहतिजाज आहिनि। फ़ैसिले जी घड़ी में अॼु यकीनी तौर ते वॾा अहम फ़ैसिला जेके साम्हूं अचनि पिया उहे वॾा अहम आहिनि ई आहिनि, पर कराची खां कश्मीर ताईं हिन वक़्तु सिंध जे अंदरि जेके MD किट जी जेके 22 सेप्टेम्बर ते जेके टेस्ट थियूं उहे वॾियूं अहम आहिनि। उन ते अॼु सिंध जे अंदरि हिकिड़ो वॾो एहतिजाज नज़र अचे पियो। हिकु तरफ़ तय आहे त फ़ैसिले जी घड़ी में उन्हनि फ़ैसिलो कयो जिन टेस्टूं वरितियूं त छा इहे शागिर्द ईंदड़ सिंध जा मुस्तक़बिल जा महिमार हूंदा, ऐं तय आहे त उहे मेडिकल सां वाबस्ता शागिर्द जिन पंहिंजी सॼी उमिरि चइजे त ॼम खां वठी हिनमहिल ताईं इन में लॻाए छॾी, किथे न किथे उन्हनि जे ख़्वाबु हुयो त मुल्क जा सुठा डॉक्टर थींदासीं ऐं मुल्क जे अंदरि जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जे ख़ात्मे जे लाइ जेके ज़िम्मेदारियूं असां ते हूंदियूं उहे वॾियूं अहम हूंदियूं। मुल्क में डॉक्टरनि जो वॾो अहम किरदारु हूंदो आहे। अगरि डॉक्टर हिन समाज में अगरि न हुजनि त यकीनी तौर ते जेको हीउ बीमार समाज आहे उनखे आख़िर केरु ठीकु कंदो। अगरि ॻाल्हि कजे त MD किट जे टेस्टनि जे लाइ त वॾियूं अहम जेके साम्हूं अंग अखर आहिनि त 1,67,000 खां वधीक इन में शागिर्दनि पार्टिसिपेट कयो, जेको वॾो हिकिड़ो अंग अखर आहे। अगरि ॻाल्हि कजे त 13,000 सिर्फ़ु कराची खां ई माण्हू ॿार नौजवान शागिर्द हुआ जिन जेको आहे सो इन टेस्ट में हिसो वरितो। पर इहा टेस्ट जेका हर साल जी आहे, हिन साल बि ईअं नज़र आयो किथे न किथे परचो पहिरियां ई आउट थी वियो ऐं हिन वक़्तु जेके इल्ज़ाम लॻनि था उहे वॾा अहम आहिनि। इल्ज़ामनि जी ॻाल्हि कजे त 10 लखनि करोड़नि ताईं, पर इन खां बि ॻाल्हि अॻिते वधी वई आहे त केतिरा ई माण्हू ऐं ख़ासि तौर ते उन शागिर्दनि जा जेके वालदेन आहिनि उहे जेके इल्ज़ाम हणनि पिया उहो वॾो अहम आहे। हिन वक़्तु यकीनी मामिलो कोर्ट जे अंदरि आहे, न कोर्ट सिंध हाई कोर्ट पर इस्लामाबाद हाई कोर्ट ऐं मुल्क जूं मुख़्तलिफ़ कोर्टुनि जे अंदरि हिन वक़्तु ज़ेरे बहस आहे त छा इहा टेस्ट ॿीहर वरिती वेंदी या पर जेके इल्ज़ाम लॻाया पिया वञनि उहे बि वॾा अहम आहिनि। अगरि ॻाल्हि कजे त दाऊ यूनिवर्सिटी जी त उहा बि वॾी अहम आहे। दाऊ यूनिवर्सिटी जो किरदारु जेको आहे उहो असांजे साम्हूं आहे। अगरि कराची जी ॻाल्हि कजे त 6,886 शागिर्द जेके आहिनि उन्हनि जेको आहे सो दाऊ यूनिवर्सिटी में यानी कि उन्हनि टेस्ट जेका ॾिनी पार्टिसिपेट कयो, उहो बि वॾो हिकिड़ो अंग अखर आहे। इन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजा मौज़ूस महिमान मां तारीफ़ कराईंदो हलां। डॉक्टर मेहरान शेर आहिनि, जेको आहे सो यंग डॉक्टर एसोसिएशन सां वाइस चेयरमैन आहिनि। अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि। पवन कुमार आहिनि, असांजा जेको आहे सो कराची जे रिपोर्टर आहिनि, उहे बि असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि। डॉक्टर अशर इरफ़ाक़ आहिनि, जेको आहे सो रजिस्ट्रार आहिनि दाऊ यूनिवर्सिटी कराची जा, उन्हनि जी बि वॾी महिरबानी, वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। डॉक्टर असगर जेको आहे सो अली आहिनि, जेको आहे सो उम्मीदवार जो जेको भाउ आहे, ऐं उन्हनि खां बि पुछंदासीं त आख़िर जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जे जेके पोयर आहिनि या जेके हींअर जिन जिदोजहद कई आहे त असांजा ॿारड़ा पढ़ी करे किथे न किथे इन यूनिवर्सिटी में कॉलेजनि में डॉक्टर जी डिग्री हासिलु करे ऐं मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कनि। सभ खां पहिरियां पवन, मां तव्हां ॾे ईंदुसि। हिकिड़ी आसान सिंधी में सम्झाइण जी कोशिशि कजो त 22 तारीख़ ते जेको इहा टेस्ट थी MD किट जी, इहो दर हक़ीक़त इहा टेस्ट कहिड़े इन जो मैकेनिज़म छा हूंदो आहे, कीअं टेस्ट वरिती वेंदी आहे, ऐं टेस्ट ते हिन वक़्तु जेको सरापा एहतिजाज आहे सिंध जी शागिर्द हल्को ऐं उन जा जेके चइजे त माउ पीउ ऐं पोयां जेके गॾु आहिनि जिन सॼी उमिरि कोशिशि कई त पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए किथे न किथे डॉक्टर कजे। महिरबानी आफ्ताब साहब। बुनियादी तौर ते टेस्ट लाइ मुख़्तलिफ़ इदारा टेस्ट वठंदा आहिनि। हिन वारे भेरे ईअं थियो आहे त इहे जेके MD किट टेस्ट जेके इंज़ाम आहिनि उहे दाऊ यूनिवर्सिटी जे हवाले कयो वियो, पर जीअं माज़ी में असां ॾिठो आहे त जेके जॾहिं पेपर थींदो आहे पहिरें ॾींहुं उन ई राति ई लीक थींदो आहे ऐं मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जा जेके टूल आहिनि, जीअं व्हाट्सअप आहे, फेसबुक आहे, इवन ट्विटर समेत जेके ॿिया टूल आहिनि उन्हनि ते इहो गर्दिश करे थो ऐं हिकिड़ो वॾो सवालिया निशान रहे थो ऐं उन्हनि ते वॾी किराए थी रहे, शागिर्दनि जी बि किराए रहे थी, ॿार उनजा जेके वालदीन आहिनि उन्हनि जी बि वॾी इन मामले ते किराए थी रहे त भई आया इहो पेपर अञा थियो ई कोन्हे ऐं इन खां पहिरीं इहो लीक थी वियो आहे ऐं इहे बि रूमर्स हलंदा रहिया आहिनि त इहो पेपर जेको आहे वॾे पैमाने ते पैसनि में विकिरो थियो आहे
इहो वालदीन हिननि इल्ज़ाम लॻायो आहे ऐं इहो 22 सेप्टेम्बर जे ॾींहं ते टेस्ट थी आहे ऐं जीअं 1 लख खां वधीक जेके मजमूई तौर ते उहे शागिर्द ऐं शागिर्दाणियूं अपीयर थियूं आहिनि टेस्ट में। 13,000 जेको तइदादु आहे उहो कराची में आहे। 2 सेंटर जेके आहिनि कराची में उहे क़ाइमु कया विया। हाणे सुवालु इहो पैदा थिए थो त हर साल पेपर लीक थो थिए। जेके माइट आहिनि, जेके वालदीन आहिनि, उहे ॾिसनि था त असांजा ॿार जेके आहिनि उहे पढ़ी MBBS डॉक्टर थियनि। सिंध मां 38,700 उम्मीदवार हुआ। जी बिल्कुलु जी। त ॾिसो सवाल इहा निशान आहे पंहिंजा वालदीन जेके आहिनि उहे ॿारनि खे जॾहिं ही टेस्ट जो मरलो ईंदो आहे त 7-8 महीना पहिरीं पंहिंजे ॿारनि खे शहरनि ॾांहुं मोकिलींदा आहिनि। जीअं मिसाल जी ॻाल्हि को असांजा सिंध जे ॿाराड़ी जा जेके ॻोठ आहिनि, नंढा नंढा शहर आहिनि, उन्हनि मां वालदीन महिनत मज़दूरियूं करे पंहिंजे ॿारनि खे कराची, सखर, हैदराबाद समेत जेके वॾा शहर आहिनि उन्हनि में मोकिलींदा आहिनि। उहे ॿार 6 महीना 8 महीना हिकिड़ी भरपूर तयारी कंदा आहिनि ऐं पंहिंजो उहो टेस्ट में जॾहिं वेहनि था ऐं इहा मायूसी उन्हनि खे ॾिसणी थी पवे त इहो पेपर लीक थी वियो आहे। जॾहिं इहो पेपर 22 सेप्टेम्बर ते थियो त असां कोशिशि कई थी त इंतिज़ामिया जो मौक़ुफ़ वठूं, पर मौक़ुफ़ साम्हूं न अची सघियो ऐं इहो मतलबु रहियो त इहो पेपर लीक थियो आहे। त उनखां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾिठो त हाई कोर्ट इस्लामाबाद में बि हिकिड़ी पटीशन थी ऐं इहा YDA पारां बि जेको आहे वॾो स्टैंड वरितो वियो हिन मामले ते त इहो मामिलो सोशल मीडिया ते पेपर लीक थी वियो आहे। हज़ारे ॿार आहिनि, उन्हनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। उन्हनि पंहिंजो FIA खे बि ख़तु लिखियो हुयो, डाउ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खां बि मिलण जी कोशिशि कई हुई त भई इन टेस्ट में ॾिठो वञे त जेको केतिरा ई अहिड़ा शागिर्द आहिनि जिन खे 200 मां 200 मार्कूं मिलियूं आहिनि। इहो पिणु वॾो सवालिया निशान आहे त ॾिसो आउट ऑफ 200 मां 200 केरु स्कोर जेकॾहिं अचीव थो करे त माना इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे। हिकिड़ा महिनत कंदड़ ॿार जेके उहे रहिजी वञनि ऐं इहा सूरत हाल रहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿारनि में मायूसी थींदी। ऐं YDA तरफ़ां इहो मामिलो कराची जी हाई कोर्ट में हिकिड़ी पटीशन कई वई जंहिंमें धुर जेके आहिनि 15 खां 16 जेके शागिर्द आहिनि उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा आहिनि, उहे हिन में धुर बणियल आहिनि ऐं उन्हनि जी इहा ई डिमांड आहे त टेस्ट जेका आहे ॿीहर रिकंडक्ट कई वञे। त आफ्ताब साईं इहो ॾिसो वॾो डॉक्टर असगर आहे जेको उम्मीदवार शागिर्द जो भाउ आहे उनखां बि पुछंदुसि। डॉक्टर साहिबु वॾी महिरबानी, ऐं वक़्तु कढियो। छा पिया सम्झो त पहिरियां त तव्हांजो मौक़िफ़ ज़रूरी आहे, छाकाणि त हिन महिल वक़्तु जेको आहे सो तव्हां ऐं तव्हांजा जेके ख़्वाब आहिनि उहे वॾा अहम आहिनि। जीअं पवन ॻाल्हि कई त हर नंढे वॾे शहर में हर माउ पीउ भाउ भेण सोचींदो आहे त अलाह करे त मुंहिंजो भाउ हिकिड़े सुठे मनसब ते पहुचे, डॉक्टर थिए या मुल्क जे हिकिड़े वॾे इदारे में उहो घटि में घटि पहुचे। हर माण्हू जो इहो ख़्वाबु हूंदो आहे। डॉक्टर असगर अली साहिबु, अव्हां छा पिया सम्झो त हीउ जेको सॼो मजमूई सूरत हाल आहे ऐं उनखे अव्हां जे भाउ या अव्हां जे जेको उम्मीदवार शागिर्द आहे उन एग्ज़ाम ॾिनो, पर तव्हां सम्झो पिया त जेका पवन बि ॻाल्हि कनि पिया त 200 मार्कूं कुझु शागिर्दनि खे मिलियूं ऐं कुझु शागिर्द जेके आहिनि उहे चइजे त उन्हनि खे घर मोकिले छॾियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी आफ्ताब साहब, असल में मसलो ईअं आहे त मुंहिंजी भेण जेको आहे न टेस्ट हींअर ॾिनी जी। मसलो ईअं आहे त असांजे भाइरनि जो ऐं भेनरुनि जो त असां हिननि जी तयारी जे लाइ ख़ासि तौर ते आउं पाण डॉक्टर आहियां, ऐं हिन मरहले खां गुज़री चुको आहियां जी। त असांजा ॿार जॾहिं यकीन कयो त 6हीं क्लास में या 5हीं क्लास में ईंदा आहिनि त उन्हनि खे इहो ज़हन नशीन करायो वेंदो आहे त तव्हांखे डॉक्टर थियणो आहे। ऐं ख़ासि तौर ते सिंध जे मुआशिरे में या पाकिस्तान जे मुआशिरे में जॾहिं उनखे इहा ज़हन नशीन शइ कराई वेंदी आहे त तव्हां डॉक्टर थींदो त उहे ॿार आम इंजीनियरिंग जी फील्ड या ॿियनि फील्डनि खां अलॻि हूंदा आहिनि ऐं उहे हर शइ खां कट ऑफ थी वेंदा आहिनि। उन्हनि जी पढ़ाई ते उन्हनि जी वालदेन जी महिनत, ख़र्चो, हर शइ खां दुनियादारी छॾे करे पंहिंजी पढ़ाई में लॻी वेंदा आहिनि त असांखे डॉक्टर थियणो आहे। छो जो डॉक्टरी जी पढ़ाई आम पढ़ाई खां जेका आहे न वधीक महिनत ऐं जेको आहे न कॉम्पिटिशन जो मरहलो हूंदो आहे जी। पर अफ़सोस सां इहो चवणो पए थो त 2023 खां वठी करे जेको आहे न शागिर्दनि सां हिकिड़ी जेका आहे न मज़ाक कई वञे थी। असां त पंहिंजा भेण ऐं भाइरनि खे मायूस ॾिसी करे जेको आहे न अलाए कीअं था बर्दाश्त कयूं ऐं अलाए कीअं इन शइ खे जेको आहे न फेस था कयूं। त
त हू टेस्ट ॾेई अचनि था ऐं अची करे असांखे इहा शइ चवनि था दादा फलाणो ॿार जेको आहे न सेंटर ते न आयल हुयो, कॾहिं बि सेंटर में मार्कूं न खणंदो हुयो, ऐं अॼु हू जेको आहे न टॉप ते बीठो आहे ऐं आउं जेका आहे सिलेक्ट बि कोन थी थियां। बिल्कुलु सम्झो था? बिल्कुलु। त इहा शइ हिकिड़ो ॿार ई महसूसु करे सघे थो त जेको हिकु सेंटर में ॿार ट्यूशन में तयारी थो करे, जेको 3 साल 4 साल पढ़ियो आहे, ऐं उन सां गॾु उनजा कलीग्स या उनजा दोस्त जेके सेंटर में कॾहिं बि कंहिं पोज़ीशन में बि न ईंदा हुया, कॾहिं कंहिं हिसाब में बि न ईंदा हुया, ऐं उहे अचानक एंट्री टेस्ट वारे ॾींहुं उन्हनि जूं मार्कूं जेका आहिनि टॉप क्लास जूं अची वञनि थियूं। त इन खां वधीक उन ॿार जे लाइ मायूसी कहिड़ी हूंदी। ऐं असां 2023 खां वठी करे ॾिसां अचूं था, ठीकु आहे, त मुंहिंजी अदी त 2023 में बि टेस्ट ॾिनी, हाणे इम्प्रूव करे 2024 में टेस्ट ॾिनी। ॾाढी मायूस हुई इन शइ ते त जेको आहे न टेस्ट मथां वरी लीक थी वञे, मथां टेस्ट लीक थी वञे, पर असां चयो त न, हिन दफ़े जेको आहे न उमेद आहे इंशाअल्लाह हिन दफ़े अहिड़ो को बि अमल न थींदो। अच्छा, 2023 में बि टेस्ट ॾिनी ऐं 2024 में बि ॾिनी 22 सितंबर ते? जी जी, 2023 में जेको आहे न 19 नवंबर में थी जी, ऐं 2024 में जेको आहे न 22 सितंबर में थी जी। ऐं उन खां पहिरियों मुंहिंजी अदी 2023 में JSMU में टेस्ट ॾिनी। JSMU में टेस्ट ॾिनी, मुंहिंजी अदी टेस्ट लीक थियो, ठीकु आहे, कमेटी ठाती, सिंध गवर्नमेंट फ़ैसिलो आयो, बि टेस्ट लीक थी वियो। ॿार सॼा मायूस थी विया, वरी चवनि पेपर वरी ॾींदो तव्हां। सही आहे, ठीकु आहे। 2000 वरी उन टाइम जिना यूनिवर्सिटी जेका आहे न पेपर वरिती, वरी फ़ैसिलो आहे सिंध गवर्नमेंट जी कमेटी कयो त बाबा पेपर ॿीहर थींदो, ॿारनि वरी किताब खयां, वरी 19 नवंबर में डाउ यूनिवर्सिटी टेस्ट वरिती, ऐं उन टेस्ट में त अहिड़ी मज़ाक थी वई ॿारनि सां, जो जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जेका टेस्ट वरिती उनजो जेकॾहिं रेशो कढिजे त उन खां डबल रेशो में डाउ यूनिवर्सिटी जो पेपर लीक थी वियो। सही आहे। अच्छा, मां तव्हां ॻाल्हि कई त तव्हां असां सां गॾु ई रहिजो। डाउ यूनिवर्सिटी जी ॻाल्हि थी, डाउ यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार जेके आहिनि असां सां मौजूद आहिनि। डॉक्टर साहब, बहुत शुक्रिया, आपने वक्त निकाला हमारे प्रोग्राम के लिए, कि आपका भी मौक़िफ़ आना चाहिए, क्योंकि प्रोग्राम कर रहे थे तो एक तरफ़ा ना हो जाए, एक तरफ से बात ना हो जाए। सर, ये जो इल्ज़ामात हैं इसको कैसे देख रहे हैं कि एक तरफ तो ये फैसले की घड़ी में बात हो रही है आज कि माजी से इस साल भी ये हुआ कि पर्चा पहले ही आउट हो गया और हर फेसबुक से लेके सोशल मीडिया पे पहले ही अवेलेबल था, तो सर ये वजह क्या थी? जनाब, सर अगर हैंड फ्री लगी हुई है, अगर ये हटा दे तो आपकी आवाज़ हम तक सही पहुंचे, क्योंकि ऑडियो आ नहीं रही है। जी हाँ, जनरल उस पर कर दीजिएगा। जी, आप सही आ रही? जी आप सही आ रही जनाब। ये कह रहा था कि डाउ यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेज जो है ना सिर्फ पाकिस्तान में बल्कि इंटरनेशनली भी उसका एक बहुत बड़ा मकाम है जी। और मेडिकल फील्ड में इनके डॉक्टर्स जो हमारे पास आउट डॉक्टर्स हैं उन्होंने बहुत रोशन नाम किया है जी। पाकिस्तान मेडिकल काउंसिल और सिंध गवर्नमेंट हेल्थ डिपार्टमेंट ने डाउ यूनिवर्सिटी पे इस दफा फिर एतमाद का इजहार करते हुए उसको एग्जामिनेशन MD-CAT को कंडक्ट करने का, ऑर्गेनाइज करने का चांस दिया और नॉमिनेट किया गया। अच्छा, हमने जो है पूरे सिंध भर में तकरीबन 38,000 से ज़ायद बच्चों का टेस्ट ऑर्गेनाइज किया। कराची में 2 सेंटर थे, हैदराबाद में जामशोरो में एक सेंटर था, शहीद बेनज़ीराबाद में था, लाड़काना और सक्कर में जी। दफा एक सेंटर इसलिए बढ़ाया गया क्योंकि बच्चों को जो इंटीरियर की मेरे बच्चे हैं वहां पर उनको सहूलियात मैसर करने के लिए एक सेंटर मजीद बढ़ाए। अच्छा, अब यहाँ पे सिलसिला शुरू होता है 22 मैं आपको ले आता हूँ 22 सितंबर को जब टेस्ट स्टार्ट हो रहा है। सुबह 7 बजे से हमारे गेट खुल गए थे और 9:30 बजे तक हमारा एंट्री का था, जो हमने हर जगह एडमिट कार्ड पे, न्यूज़पेपर में, सोशल मीडिया पे सब जगह ये बताया गया। 9:30 बजे गेट बंद होने थे, लेकिन फिर भी 9:55 तक जो है ये एंट्री हमने दी। 10 बजे जब पेपर स्टार्ट हुआ तो फिर हमने एंट्री बंद कर दी। सेंटर्स के अंदर बच्चों के लिए खाने पीने की चीजें मुहैया की गई थी, मेडिकल कैंप्स, एम्बुलेंसेस और जो उसमें जरूरियात की चीजें थी वो सारी वहां मौजूद थी। इनसाइड द वेन्यू कोई प्रॉब्लम नहीं।
अच्छा, दूसरी बात इन्होंने देखें, हमने 2022 में भी बड़ा सक्सेसफुली कंडक्ट किया। 2023 में जब हमें दोबारा रिकंडक्ट करने के लिए दिया गया तब भी हमने बड़ा सक्सेसफुली किया, और माशाल्लाह से ये 24 वाला भी बहुत अच्छा सक्सेसफुली कंडक्ट हुआ है। तीनों उसमें 22 में तो कोई प्रॉब्लम नहीं हुआ था। 23 में जब JSMU ने किया, पेपर लीक हुआ, दैट वाज द पेपर लीक। डाउ यूनिवर्सिटी ने जब रिकंडक्ट किया उसके ऊपर इल्जाम लगाए गए, लेकिन हमें अदालत में हमने जो है वो उन्होंने हमें हमारे हक में फैसला दिया कि ऐसा कोई पेपर लीक नहीं हुआ था। सेम इस साल भी हम पर इल्जाम लगाए गए हैं, वो भी पेपर लीक कहीं नहीं है। मैं अपने पेरेंट्स से, बच्चों से ये अपील करता हूँ कि कोई पेपर लीक नहीं है। अच्छा, जो पेपर शक्ल जो आई है उसकी तस्वीर, उसकी रिपोर्ट बना के हमने PMDC को भी भेजी है, और PMDC ने भी हमारे मौके की तारीफ की है। डॉक्टर साहब बिल्कुल मैं कंटिन्यू करेंगे। यहाँ पे मुझे ब्रेक का कहा जा रहा है, कमर्शियल ब्रेक है, ब्रेक पे जा रहे हैं, ब्रेक से वापस आएंगे तो डॉक्टर साहब जो बात कर रहे हैं उसको कंटिन्यू करेंगे कि वाकई पेपर लीक हुआ या नहीं, या फिर ये जो सोशल मीडिया पे जो पेपर पहले से ही था, तो सोशल मीडिया पे अगर टाइम और मिनट और सेकंड भी देख लें, अगर मैं आज पोस्ट करता हूँ अभी, तो अभी की मानी जाएगी, वो कल की नहीं मानी जाएगी। वापस आएंगे तो इसी पे एक बार बीरा वहाँ के पंहिंजे प्रोग्राम में भलीकार पे आके हूँ। फैसले जी घड़ी में वॾो अहम फैसलो अॼु अगर ॻाल्हि कजे त मेडिकल कॉलेज जी दाख़िला वारी टेस्ट जे ख़िलाफ़ जेके दरख़्वास्तूं दायर थियूं आहिनि, ख़ासि तौर ते कोर्टुनि में, ऐं अॼु मुख़्तलिफ़ जेके शागिर्द रोडनि रस्तनि ते आहिनि ऐं चवनि पिया त टेस्ट जेके 22 सितंबर ते थियूं उहे पर्चो जेको आहे पहिरियों आउट थी वियो, पर अॼु ख़ासि तौर ते डॉक्टर साहब पिया चवनि त उहे असां तस्वीरूं कढी बि ॾिनियूं आहिनि। अदालत पोएं दफ़े भी असां जेको केस विड़ियासीं उन में किथे न किथे असांखे इहो अदालत फैसले में असांजे हक़ में ॾिनो त तव्हां टेस्ट सही कराई है। डॉक्टर साहब आप कंटिन्यू कीजिएगा क्योंकि ब्रेक का कहा गया था मुझे। जी। अच्छा, मैं ये कह रहा था कि देखें, जो पेपर जो सुबह जिस सोशल मीडिया प्लेटफॉर्म पे जो पेपर आया, उस पेपर में और हमारे पेपर में बहुत फर्क। नंबर 1, अच्छा, उसमें 4 ऑप्शंस के दिए गए थे, जबकि जो एक्चुअल पेपर था उसके 5 ऑप्शंस थे। और दूसरा जो एक पेपर जो जिसको अलेज पेपर है, जो कि मुबैना तौर पे कहते हैं कि जी वो है, वो सिंगल लाइनर। ठीक है, सिंगल लाइनर तो कभी आया ही नहीं है क्वेश्चन में। ठीक है, तो ये तो सिरे से ही गलत है कि ये पेपर कहीं से लीक हुआ है। नंबर 1। नंबर 2, जिस हालत में पेपर सील किया गया था, हर वेन्यू में उसी हालत में पेपर वहां पे रिसीव किया गया, और वहां पे बच्चों के सामने वो बॉक्सेस जो हैं वो खोले गए हैं जिसमें सील इंटैक्ट है, और ये सब वीडियो रिकॉर्डेड है। अच्छा, ठीक है, तो इसमें कहीं से भी हमने अपनी इन्वेस्टिगेशन भी की है, बाकी लोगों से भी हमने रिपोर्ट ली है। देखें, कहीं से भी कोई पेपर लीकेज नहीं है। मैं पेरेंट्स से अपील करूंगा, दोबारा मेरे इंटीरियर के बच्चों से बताऊंगा कि देखें, आप लोग इस बात पे मत कान धरेंगे पेपर लीक हुआ है। पेपर कोई लीक नहीं हुआ। आपके जो भी आपके रिजल्ट भी अनाउंस हो गया अल्हम्दुलिल्लाह। डाउन यूनिवर्सिटी ने अपने जो टाइम दिया गया था उस टाइम से पहले उसको रिजल्ट जो है वो अनाउंस भी कर दिया, ताकि बच्चों में जो है गैर बेचैनी की कैफियत है वो सही हो सके। ठीक है डॉक्टर साहब, कुछ जी डॉक्टर साहब, एक तो ये तो चलें आपका मौक़िफ़ आ गया क्योंकि आना भी ज़रूरी था। दूसरा बड़ा अहम सवाल जो पवन ने भी उठाया कि ख़ास तौर पर अगर बात की जाए कि जो शागिर्दों ने जिन्होंने टेस्ट दी, उनका इल्ज़ाम ये भी है कि जैसे कि अभी एक डॉक्टर साहब, डॉक्टर असगर साहब हैं हमारे साथ, वो भी कह रहे थे मेरी बहन ने 2023 में भी तैयारी की थी, टेस्ट दी, उस वक्त भी ये सूरत हाल हुई, आज भी ये हुई। माजी के निस्बत इस दफ़ा तो पर्चा जो आउट हुआ, जो आप कह रहे हैं कभी हुआ ही नहीं, सबके सामने खोला गया और पर्चा वो जो है पहले से आ गया। और कुछ सिलेक्टेड जो बच्चे हैं उनको जो है 200 में से 200 यानी कि जो कहें कि आउट ऑफ वे जाके लग ऐसे रहा है इनको कि जी फेवर दी गई है। तो ये कैसे सर, जो रिजल्ट आया है तो उससे तो कोई भी मुतमईन नहीं है। अच्छा आफ्ताब साहब, देखें, आपको भी थोड़ा सा समझना पड़ेगा, और ये पवन साहब को भी थोड़ा समझना पड़ेगा कि ये ऑब्जेक्टिव स्टाइल क्वेश्चन है जी। ठीक है, अगर वो सवाल उसका जवाब उसने अगर उसको आता है और या नहीं भी आता और उसने तुक्का लगा दिया और वो सही हो गया तो उसको एक नंबर मिलेगा, उसका करेक्ट आंसर का उसको जवाब में उसको नंबर्स मिलेंगे उसको। ठीक है, और ये बात के 200 में से 200 आ गए, ये बात सही नहीं है कि 200 में से 200 आए हैं। ये थोड़ा मुगालता हो रही है यहाँ पे, इसको करेक्ट करने की जरूरत है। ऐसा नहीं है यानी कि कोई किसी को भी 200 में से 200 नंबर नहीं मिले डॉक्टर साहब? या नहीं बिल्कुल, मैं ये दोबारा इसलिए रिकन्फर्म करना चाह रहा हूँ क्योंकि इस वक्त जो बहस चल रही है खास तौर पर मुख्तलिफ हलकों में कि 200 में से 200 ही
नंबर मिले हैं, तो आप फरमा रहे हैं कि ऐसी कोई मैं आपको बताता हूँ, यहाँ पर देखें हमारी जो लड़ाई है ना इस वक्त, वो है सोशल मीडिया के साथ। ठीक है, सोशल मीडिया पे तभी तो हमारा प्लेटफॉर्म जो है एक KTN न्यूज का जो प्लेटफॉर्म है, इसीलिए आपको फ्राहम किया गया है तमाम जितने भी हमारे पार्टिसिपेंट हैं, कि उसमें बात जो है वो दुरुस्त जाए, क्योंकि सोशल मीडिया पर तमाम चीजें सही भी नहीं होती और तमाम चीजें गलत भी नहीं होती, दोनों चीजें देखी जाती हैं। देखें इस वक्त जो देखें जो क्या हो रहा है कि ये गलत इंफॉर्मेशन जो है वो पेरेंट्स तक ही पहुंचती है, फिर वो बेचारे परेशान होते हैं, स्टूडेंट्स परेशान होते हैं, और फिर एक अजीब सी बेचैनी की कैफियत जो है वो पैदा हो जाती है। देखिए सोशल मीडिया पे हर चीज सही नहीं होती। लास्ट ईयर भी मैं आपको फिर से बताता हूँ, लास्ट ईयर भी जब हमने रिकंडक्ट कराया डाउ यूनिवर्सिटी ने, तो हम पर भी इल्जाम लगे और अदालत में केस गया और अदालत में खासी प्रोसीडिंग्स हुई, जिसके बाद जितने भी उनके जो भी हमारे खिलाफ जो भी लॉयर्स थे और जो जिन्होंने भी हमारे पर किया था, केस किया था, वो अल्हम्दुलिल्लाह हार गए वो केस। उनका साबित नहीं कर पाए कि वो पेपर लीकेज हुआ था। मैं आपको ये बता रहा हूँ, जो भाई ने अभी बात की डॉक्टर साहब ने, देखें पेपर लीक वो होता है जो JSMU का पेपर लीक हुआ था। हमारा पेपर कभी लीक नहीं हुआ, लास्ट ईयर में भी नहीं हुआ और इस साल भी अब नहीं लीक हुआ है। आप हम पे भरोसा रखिए सर, थोड़ा सा भरोसा रखिए। डॉक्टर साहब हमारे साथ ही रहिएगा, मैं डॉक्टर मेहरान को भी शामिल करूंगा प्रोग्राम में। डॉक्टर मेहरान साहब बहुत शुक्रिया, आपने भी वक्त निकाला, क्योंकि उर्दू में इसीलिए कह रहा हूँ कि डॉक्टर साहब भी समझ सकें और जो लोग हैं ना सही पाकिस्तान, मगर ये मैं अभी जो सामने मेरे पास फिगर पड़ी हुई है, इसमें जो है पंजाब से कोई 58,000 से ज़्यादा उम्मीदवारों ने हिस्सा लिया है। यानी कि समझें कि ये सिर्फ सिंध का या पाकिस्तान का, ये पूरे पाकिस्तान का मसला है, और क्योंकि एक पाकिस्तान के मुस्तकबिल के मेहमानों का मसला है, तो बड़ा अहम है। आप क्या समझते हैं कि सर वाकई जो इस वक्त सूरत हाल है, जो ये टेस्ट ली गई है वो दुरुस्त थी, या आप भी समझते हैं, क्योंकि आप भी एक डॉक्टर हैं, आप भी टेस्ट देके पहुँचे हैं यहाँ पर, कि वाकई ये पर्चा आउट हो गया था? सबसे पहले तो आफ्ताब साहब आपका बहुत शुक्रिया, आपने डॉक्टर्स को या डाउ यूनिवर्सिटी की इंतजामिया को मौका फराहम किया कि वो अपना मौक़िफ़ दे सकें। सबसे जो पहली और बुनियादी बात हम जो रख रहे हैं, और ये है कि जो पेपर जो हमारी तरफ से जो हम कोर्ट में गए हैं कि भाई पेपर लीक हुआ है जी, तो लोगों का जो मेजॉरिटी है सब डिस्ट्रिक्ट्स में आप जाएँ तो 196, 197, भले 200 के लिए 1, 2 या 4 स्टूडेंट्स हों, मगर 196, 197, 198 अबव 90 जो हमने कोर्ट में भी पिटिशन दाखिल की, उसमें यही कहा है कि जो 190 के ऊपर के जो कैंडिडेट्स हैं उनकी हम लिस्ट बना रहे हैं और देख रहे हैं कि 190 से ऊपर भी लोग कैसे ले रहे हैं। जब आपकी CSS का पेपर होता है तो उसमें क्रीम ऑफ द नेशन लोग हज़ारों की तादाद उसमें आपके कॉम्पीट करते हैं, उसमें से जो पास होते हैं वो 2%, 2.5%, 98% फेल होते हैं। मगर MDCAT एक ऐसा वाहिद है जिसमें आप की जो मेजॉरिटी है वो 196, 197 ले रही है, और आपकी जो लास्ट सीट है, पिछले साल भी आप कंपेयर करें तो लास्ट सीट काफ़ी डिस्ट्रिक्ट की लास्ट सीट है वो 90 अबव 90 गई है। मगर आज से आप 5 साल या 8 साल पहले जाएं तो यही जो 91, 92 की जो परसेंटेज थी ये 60s में थी, 70s में थी। इवन जब हम हुए थे तो हमने भी हमारी जो लास्ट सीट जाती थी 68, 69 पे जाती थी, मगर ये 2023 में ये हुआ है कि हर डिस्ट्रिक्ट में लास्ट सीट आपकी 91, 92 पे गई है। तो ये क्या ऐसा बीच में आ गया है कि आपने शायद वो जैसे कि डॉक्टर साहब फरमा रहे हैं कि बच्चों ने अगर तुक्का भी लगा दिया तो वो भी अगर सही है तो दुक्का आप वो भी हो सकता है। दूसरा फिर ये अगर कुछ बच्चे जो है ज्यादा पढ़े लिखे, ये सिर्फ MDCAT में ही क्यों, हाँ, बाकी सब में क्यों नहीं, सिर्फ MDCAT में ही क्यों हो रहा है कि आपके जो बच्चे हैं उनके तुक्के सही लग रहे हैं और वही तुक्के सही भी हो रहे हैं, वो लगा रहे हैं और वो सही भी हो रहे हैं। ये बिल्कुल ही हम इस चीज को नहीं कर रहे हैं। और दूसरा ये कि जो आपका जो पिछले साल का पेपर था वो उसको एक टेक्निकली एक जब JSMU का पेपर लीक हुआ तो उसको जो माफिया थी उसने देखा कि अभी ये पेपर जो है वो हम पूरा 4 ऑप्शन से लीक कर रहे हैं, तो ये मसला कोर्ट में जा रहा है, तो वही डिटो कॉपी जब पेश हो रहा है तो जज साहब के पास या इवन कोर्ट के पास कोई उनको फेवर देने के लिए कोई रास्ता नहीं है। तो फिर उन्होंने तरीका निकाला कि हम एज अ गेस्ट पेपर जो ना वो पेपर निकालेंगे, हम पूरे ऑप्शन नहीं देंगे मगर हम ऑप्शन देंगे, सवाल होगा, 1 लाइनर होगा, उसके साथ जवाब होगा। जब आपको एक सवाल का पूरा जवाब मिल गया तो एक बच्चा जब वो पेपर पूरा पढ़ के जाएगा तो उसका तो दूसरे ऑप्शन के साथ मतलब ही नहीं है ना, वो तो उसी ऑप्शन के ऊपर गौर करेगा और उसी ऑप्शन को वो पढ़ेगा, उसी को याद करके चला जाएगा, तो उसको तो दूसरे गलत ऑप्शन को पढ़ने की जरूरत ही नहीं है। तो ये टेक्निकल लास्ट ईयर और इस साल भी ये चेंज की गई, तो उन्होंने गेस्ट पेपर की शक्ल देके उसको 1 लाइनर बना दिया। तो पेपर की जो ओरिजिनल कॉपी है वो आउट नहीं हो रही, उसको देख के एक और पेपर बनाया जा रहा है जो कि 1 लाइनर है जिसमें सही जवाब लिखा हुआ है, ऑप्शन उसमें नहीं है, मगर वो सही जवाब है और वही याद करके उन्हें देना है। इस दफा भी लास्ट को आप सोशल मीडिया प्लेटफॉर्म पे देखें तो आपके काफी हमारे एक्टिविस्ट हैं जिनके मैं नाम नहीं लूंगा, मगर अगर डॉक्टर साहब हमसे रिकॉर्ड मांगेंगे जो कि हमसे
रिसीव नहीं कर रहे। पेपर के दूसरे या तीसरे दिन हम अपने वकील के थ्रू गए डाउ यूनिवर्सिटी वीसी साहब से मिलने की कोशिश की, मगर वीसी साहब हमसे मिलने के लिए तैयार नहीं थे। देखिए, ये पब्लिक ऑफिस होल्डर्स हैं, इनको एज अ YDA या एज अ जो पेरेंट्स हैं, हम अपने बच्चों के मुस्तकबिल के जो ना वो प्रोटेक्टर हैं। हमें ऐसे डॉक्टर्स नहीं चाहिए जो 196 197 पेपर की रात 4 घंटे पढ़ के और आए और सुबह को पेपर दे, और वो कल जाकर कहाँ से आपकी USA मिली, अमेरिका, UK, अपना कनाडा, इवन पाकिस्तान में FCPS की एक बहुत लंबी जो ना वो लिस्ट है। वो जब जो रात के 4 घंटे वाले जो बच्चे हैं वो एक कॉम्पिटिटर को कम्पीट करने से उनको जो ना वो उनसे आगे चले जाते हैं, तो फिर आपके बच्चे जो आपकी क्रीम है फिर वो कहां जाएगी? वो जिनको पेपर नहीं मिल रहा, जो पैसे 30 लाख 40 लाख भरने के उसमें नहीं है। एक तो चीज मैं मानूंगा कि डॉक्टर साहब ने ये तो एडमिट किया कि JSMU बीइंग पार्ट ऑफ दिस गवर्नमेंट लास्ट टाइम पेपर लीक हुआ था और कोर्ट के थ्रू एडमिट भी हुआ था। मतलब ये कोई लंबी माजी की बात नहीं है, पिछले साल की बात है। मतलब पेपर लीक का जो है वैसा ही है। अगर इसको क्लियर कीजिएगा, जो इस वक्त डॉक्टर मेहरान कह रहे हैं कि आपने ये चीज कही कि माजी में पिछले साल भी ऐसा हुआ था। मैंने कंडक्ट किया था उसकी जब, और वो उस पर फिर हमें रिकंडक्ट करने के लिए हुक्म दिया गया था जी। तो वो उस वक्त उनके साथ हुआ था, ठीक है। हमारे साथ दाऊ यूनिवर्सिटी ने तीसरी दफा कंडक्ट किया है और तीनों दफा कोई पेपर लीकेज नहीं। अच्छा, मैं अभी इस बात पे जाऊंगा। मैं कुछ और चीजें जिनको मैं हाईलाइट करूंगा। तो डाउ यूनिवर्सिटी की तरफ से डॉक्टर साहब ने बात की, अरेंजमेंट्स की, तो बहुत जबरदस्त अरेंजमेंट थे। 8,000 रुपीज इनकी तरफ से आई थिंक फीस जो है, मैं अगर गलत ना कह रहा हूँ, तो फीस ली गई। उसके अलावा जो लेट फी थी वो इससे डबल थी। मगर वहाँ पे जो अरेंजमेंट थे, लोगों को जो टाइम का मसला था, पेपर हमेशा अगर 10 बजे का बोला गया तो वो 1 घंटा 40 मिनट लेट हुआ है। वहाँ पे स्टूडेंट्स को वहाँ गेट पे सखर में लड़काना में गेट पे रोका गया, जिसकी वीडियो भी सोशल मीडिया पे आपने देखी होंगी। स्टूडेंट को अंदर अलाउ नहीं किया गया, सिर्फ 10-15 मिनट की वजह से पेपर अंदर स्टार्ट नहीं हुआ था। जबकि स्टूडेंट को आप कुछ टाइम के लिए, किसी की इमरजेंसी होती, किसी का एक्सीडेंट हो जाता है, तो आप लोगों के पास एक लीनियंसी पीरियड। ये तो चले ठीक है, बहस है, इससे ज्यादा बड़ा बहस जो है हमारा ये बात सही नहीं है। 9:30 बजे तक का टाइम था, 10 बजे पेपर स्टार्ट हुआ, आप हर किस मीडिया हाउसेज वहां मौजूद थे। ये इस बात में कोई सदारत नहीं। फिर एक काम डाउ यूनिवर्सिटी ने ये किया कि जो इन्होंने कंप्लेंट सेल खोला। कंप्लेंट सेल में उन्होंने कहा कि भाई 27 सितंबर की रात तक आप अपनी कंप्लेंट जमा कर सकते हैं। मगर उन्होंने अपने कंप्लेंट सेल की जो एक टाइम पीरियड था उससे पहले ही जो ना उन्होंने रिजल्ट अनाउंस कर दिया। मतलब ऐसी डाउ यूनिवर्सिटी को क्या जल्दी थी कि आप डेडलाइन जो आपकी कंप्लेंट दर्ज करने का जो आपने टाइम दिया है उससे 12 घंटे 18 घंटे पहले आप रिजल्ट अनाउंस कर रहे हैं, आप उसका तो वेट कर लेते। और दूसरी बात ये कि जो पैसे दिए गए बच्चों ने वो दूसरी को नहीं दिए, बच्चों ने पैसे हमने ऑर्गेनाइज कराया है, सारा ऑर्गेनाइज किया है हमने, और वो बेहतर तरीके से ऑर्गेनाइज हुआ है। सर वो तो बिल्कुल आपकी बात बिल्कुल ठीक है। मगर बात ये है कि सर ये जो अचानक से इतना ब्लूम आया है ना 2-3 सालों में गुज़िस्ता में, के लोग जो ना वो 196 197 ले रहे हैं, हमें समझ नहीं आ रही कि ये किस तरह से इतना ब्लूम आ रहा है। और जबकि 5 साल पीछे जाए तो आपकी परसेंटेज इससे बहुत नीचे आती थी। आपकी जो डिस्ट्रिक्ट्स में जो ओवरऑल परसेंटेज थी वो 60-70s में रन करती थी। तालीमी निजाम हमारा जो है वो ऑब्जेक्टिव स्टाइल क्वेश्चंस के ऊपर काम करता है, चाहे आप ए लेवल्स में ले लें या इंटर में ले लीजिए और इंटीरियर में भी ले लीजिए। ऑब्जेक्टिव स्टाइल क्वेश्चंस हैं जिसमें आप स्कोर कर सकते हैं और आप नहीं भी स्कोर कर सकते। सर अगर आपने जो है वो गलत जवाब दिया उसका, तो वो सवाल खत्म हो गया। सर माजरत के साथ यही जो ऑब्जेक्टिव सिस्टम है ये गुज़िस्ता कई सालों से चल रहा है। जब हम इंटर टेस्ट में बैठे थे तब यही ऑब्जेक्टिव था और तब ऐसा कोई लीकेज का सिस्टम नहीं होता था। ट्रू फॉल्स का सिस्टम था। नहीं सर, मैं खुद एमडीकेट देके आया हूं। मैं खुद इस ऑब्जेक्टिव सिस्टम के हिस्से से ही निकल के आया हूं। ये डॉक्टर बना हूं सर, मेरिट पे बना हूं जी। मैं सर मुझे एक ब्रेक का कहा जा रहा है, ब्रेक पे जा रहे हैं, वापस आएंगे तो पवन कुमार से भी पूछूंगा कि इस वक्त जो खास तौर पर ये ग्राउंड पे जो रिपोर्टिंग कर रहे हैं आप, तो उसके रिपोर्टिंग से जो आपको खास तौर पर बच्चों के जो पेरेंट्स मिले हैं, उनके वालिदैन मिले हैं, उनका क्या कहना है? क्योंकि एक तो डॉक्टर साहब का डाउ का एक बड़ा अहम मौक़िफ़ है, वो सामने है ये। दूसरी तरफ हमारे साथ एक गेस्ट भी हैं मौजूद, डॉक्टर अली असगर। वो कह रहे मेरी सिस्टर 2023 में भी अटैम्प्ट किया, उन्होंने टेस्ट दी, फिर इस दफ़ा भी वही हुआ जो पिछले साल हुआ। ब्रेक से वापस आएंगे तो इसी पे बात। एक बार भी रहा पंहिंजे प्रोग्राम में भलीकार पे चवां फैसले जी घड़ी में। अॼु फैसले जी अॼु वॾी अशद ज़रूरत आहे त ख़ासि तौर ते सिंध समेत पूरे पाकिस्तान जे जेके मुस्तक़बिल जा महिमान आहिनि, यानी कि तय आहे त जेको डॉक्टर जी ॻाल्हि कयूं पिया त जेका टेस्ट आहे, टेस्ट ते हिन वक़्तु केतिरा ई सवाल उथनि पिया। पर ब्रेक खां पहिरियों मूं चयो त पवन कुमार खां पुछंदासीं त ख़ासि तौर ते जेके वालिदैन आहिनि उहे हिन वक़्तु वॾा परेशान आहिनि। यकीनन ई त
सिंध समेत पूरे पाकिस्तान जे हर वालदेन जी इहा यकीनन हिकिड़ो ख़्वाबु हूंदो त मुंहिंजो पुटु डॉक्टर थिए। डॉक्टर हिकिड़ो वॾो पाकिस्तान न पर दुनिया में हिकिड़ो वॾो अहम मनसबु हूंदो आहे। अगरि को बि डॉक्टर कंहिं फैमिली में थिए थो सम्झो वेंदो आहे त सॼी फैमिली हिकु सुधार जे तरफ़ वेंदी आहे, माशरो सुधार जे तरफ़ ईंदो आहे। पवन कीअं पिया ॾिसो सॼे इन मामले खे ऐं तव्हां सॼो हिन खे कवर बि कयो पिया ऐं ख़ासि तौर ते जेके वालदेन आहिनि उन्हनि जो छा चवणो हुयो त हिन टेस्ट में जेके बि पूरे पाकिस्तान मां जिन पार्टिसिपेट कयो आहे ॿारनि, त उहा जेका टेस्ट आहे उन ते हिन महिल इहा ई डिमांड आहे त इहा वराए वरिती वञे? इन में KTN जे प्रोग्राम ज़रिए सुठो थियो त डाउ यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया जो मौक़िफ़ साम्हूं अची वियो आहे। छाकाणि त हिकिड़ी वॾी किराए हुई ऐं तव्हांजी ॻाल्हि त जीअं असां पहिरें ॾींहुं जेका टेस्ट थी उन ॾींहं खां वठी उन खां पोइ प्रोटेस्ट बि थींदा रहिया, न सिर्फ़ु हैदराबाद कराची में बल्कि सिंध सॼी में प्रोटेस्ट थिया आहिनि। ऐं कराची में डाउ यूनिवर्सिटी जे गेट आॾो थिया आहिनि प्रोटेस्ट। उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि कराची जा उन में प्रोटेस्ट वॾे पैमाने ते थिया आहिनि, जिते शागिर्दनि सां गॾु उन जा वालदीन बि जेके आहिनि शरीक हुया। ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त भई हर साल वांगुरु हिन साल बि पेपर जेको आहे उहो 22 सेप्टेम्बर खां अॻु जेको आहे राति लीक थियो आहे ऐं सोशल मीडिया ते इहो वॾो वायरल थियो आहे ऐं पैसनि ते जेको आहे इहो विकिरो थियो आहे। त असांजा जेके ॿार आहिनि उहे महिनत कनि था, सालनि जा साल महिनत कनि था। असांजी ख़्वाहिश हूंदी आहे त असांजा ॿार जेके आहिनि उहे MBBS डॉक्टर थियनि, पर जॾहिं इहा सूरत हाल ॾिसनि था त पेपर जेको आहे उहो लीक थो थिए ऐं उहे मायूसी जो शिकार थियनि था। उन्हनि जी इहा ई डिमांड आहे त पेपर जेको आहे को हिकिड़ो सुठो इदारो जेको आहे डाउ यूनिवर्सिटी खां अलावा उहो पेपर वठे। ऐं उन्हनि जी इहा ई डिमांड आहे त जेको MD-CAT जो जेको पेपर आहे उहो रिकंडक्ट जेका डॉक्टर साहब ॻाल्हि कनि पिया त ख़ासि तौर ते डाउ ते पोइ दफ़े बि उन्हनि केस खटियो ऐं वरी ॿीहर एतमाद करे वरी डाउ खे जेको आहे सो इहा जेको आहे सो वरी टेस्ट जे लाइ वरी उनखे सिलेक्ट कयो वियो। त पोइ चइजे त डॉक्टर साहब जेका ॻाल्हि कनि पिया ऐं वरी तव्हां जेका पेरेंट्स जी ॻाल्हि कयो पिया ऐं वरी हिन वक़्तु यकीनन ई इहो सिंध हाई कोर्ट जे जेको आहे सो डॉक्टर साहब वारा ॿिया चइजे त वालदेन वियल आहिनि, कोर्ट जो दरवाज़ो खड़कायो आहे ऐं कोर्ट में इहो ज़ेर बहस बि आहे हिन वक़्तु ॿुधणी। त फ़ैसिलो जेको बि अदालत जो हूंदो उहो मूं समेत सॼे पाकिस्तान जे माण्हुनि खे क़ाबिल क़बूल हूंदो। क़ाबिल एतिराम अदालतूं आहिनि ई आहिनि, पर आख़िर यकीनन ई इहो तव्हां सम्झो पिया त इहो उन तरफ़ वञे पियो त ॿीहर इहो वरी को फ़ैसिलो हक़ में अचे ऐं ॿीहर टेस्ट वरिती वञे। ॾिसो सूरत हाल त अहिड़ी लॻे पई भई जहिड़ी रीति प्रोटेस्ट पिया थियनि, जहिड़ी रीति डिमांड्स पिया थियनि, FIA खे बि ख़त लिखियो आहे त भई आया इन टेस्ट में जेको आहे उहा बेज़ाब्तगियूं थियूं आहिनि ऐं नतीजनि जी जेका फेरफार थी आहे, नेपोटिज़म फेवरेटिज़म जेको आहे उहा हलाई वई आहे, इंतिज़ामिया तरफ़ां शागिर्दनि खे फेवर ॾिनी वई आहे। ऐं असांजी डिमांड इहा ई आहे त टेस्ट जेका आहे उहा दुबारा थियणु खपे। त इन सिलसिले में न सिर्फ़ु सिंध में 16 खां वधीक शागिर्दनि हिते कराची हाई कोर्ट में हिकिड़ी पटिशन दायर कई आहे टियों ॾींहुं, ऐं अहिड़ी रीति वरी इस्लामाबाद में बि हिकिड़ी पटिशन थियल आहे। पर जेका सूरत हाल मजमूई तौर ते असांखे लॻे पई उहा इहा ई आहे त टेस्ट कोर्ट जे ऑर्डर ते ॿीहर थी सघे थी। अच्छा ॿीहर डॉक्टर अली असगर साहब तव्हां ॿधी सही ॿुधी सघो पिया, अवां बि आहियो तव्हां यकीनन तव्हांजी जीअं ॻाल्हि कई तव्हांजी भेण, अच्छा ठीकु आहे कोशिशि कयूं था अची वञनि वरी त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थियूं। पर डॉक्टर साहब डॉक्टर मेहरान पोइ चइजे त इहा जेके पटिशन दायर आहे पर पोइ वक़्तु बि जीअं डॉक्टर साहब ॻाल्हि कनि पिया त अदालत फ़ैसिलो उन्हनि जे हक़ में ॾिनो, पोइ चइजे त रिज़ल्ट त अनाउंस थी वई, सभु शइ थी वई, हाणे अदालत में ज़ेर बहस आहे इहो फ़ैसिलो यकीनन सिंध हाई कोर्ट में फ़ैसिलो जेको बि अचे, पर ॿीहर टेस्ट जे लाइ सम्झो पिया त इहा वॾी एक्सेस आहे सॼे पाकिस्तान जे अंदरि, सॼी सिंध जे अंदरि, त इहा वरी थी सघे थी? सर यकीनन असांखे उमेदु आहे इंशाल्लाह ईअं ई थींदो, असांखे अदालत में इंसाफ़ जी उमेदु आहे ऐं इंशाल्लाह हीअ जेके जज साहब जा जेके पहिरें ॾींहं जा रिमार्क्स आहिनि उहे अल्हम्दुलिल्लाह हिकिड़े सिस्टम खे सुधारण जी तरफ़ आहिनि। असां चऊं था त सिस्टम सही थिए, छो त डॉक्टर जेको थींदो आहे उहो वालदेन जी हिकिड़ो सपनो हूंदो आहे। असां पाण डॉक्टर थियासीं त असांजे वालदेन असांजे लाइ छा छा महिनतूं कयूं। जीअं पवन साहब ॻाल्हि कई त असां आउट ऑफ पंहिंजे शहरनि खां ॿाहिरि वञी करे रहियासीं, उते वञी करे माण्हुनि पढ़ाइयूं कंदा आहिनि, अॼु बि उअं ई आहे। सो इन जेको तव्हांजो ॾिसो हेल्थ ऐं एजुकेशन बि अहिड़ा इंस्टीट्यूट आहिनि जेके तव्हांजा हमेशह जिन में प्योरिटी समाज सुधार
सुधार बिल्कुलु समाज सुधार लाइ जॾहिं तव्हां हिकिड़ी हेल्थ जो सिस्टम वरी एतिरो क्रूशियल आहे जेकॾहिं तव्हांजी हेल्थ वेही थी वञे कंहिं सूबे जी या कंहिं मुल्क जी त हुन सॼो निज़ाम धरम भरम थी थो वञे। तव्हांजी हेल्थ हिकिड़ी एतिरो अहम किरदारु रखे थी पंहिंजे तव्हांजे सिस्टम में निज़ाम में। पर जॾहिं तव्हांजे हेल्थ निज़ाम में जॾहिं तव्हां उहा डॉक्टर्स ठाहिण वारी जेका तव्हांजी मशीनरी आहे उन में जॾहिं फॉल्ट्स हुजनि ऐं उन में जॾहिं तव्हांजा जेके शागिर्द आहिनि उहे जेके सेंटर्स ते बिल्कुलु पोइते हुजनि ऐं जेके होशियार ॿार आहिनि उहे अॻिते हुजनि, जॾहिं टेस्ट थिए त उहे जेके माण्हू जिन जो सेंटर्स जेके पंहिंजा ट्यूशन सेंटर जिन में उन्हनि तयारियूं कयूं अकेडमीज़ में उहे माण्हू टॉप ते अची वञनि, जेके महिनती ॿार आहिनि उहे पोइते अची वञनि त तव्हां मूंखे ॿुधायो त उन्हनि ॿारनि सां उन्हनि जे नफ़्सियाती सिहत ते उन्हनि केतिरो असरु पए थो, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो फ्यूचर जेको आहे उहो केतिरो स्टेक ते लॻी वञे थो। तव्हां माना हिकिड़ो पंहिंजी क्रीम खे कढी करे साइड था कयो, जेके रियल तव्हांजी यूथ आहे, जेका रियल तव्हांजी जेका महिनती ॿार आहिनि उनखे तव्हां पकिड़े करे साइड ते था कयो। जेके कुझु उहे ॿार जेके राति जो 4-5 घंटनि जी महिनत सां पेपर यादि करे अचनि था ऐं पेपर ॾियनि था, उहे माण्हू अॻिते अची था वञनि। उहे सुभाणे मूंखे ॿुधायो त छा हॉस्पिटल्स में पंहिंजो डिलीवर कंदा, उहे ॿाहिरि वञी किथे अमेरिका यूरोप में वञी करे छा उहे वञी सघंदा, उतां जा एग्ज़ाम्स उहे पास करे सघंदा, कॾहिं न करे सघंदा। तव्हांखे हिकु बहितर हुन लाइ ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ इन शइ जा इक़दाम खणणा पवंदा। असां YDA सिंध बि सिर्फ़ु इन शइ जे करे वई आहे त असांजे जेके हेल्थ जो जेको निज़ाम आहे उहो धरम भरम आहे, त उन में जेके तव्हांजा डॉक्टर्स जेका ठाहिण वारी जेका मशीनरी आहे उन में फॉल्ट्स छो आहिनि, घटि में घटि उन में त इशूज़ न हुजणु खपनि। हर दफ़े ॿार किराए कनि था, असां नथा कयूं। तव्हां सोशल मीडिया ॾिसो त हज़ारनि जी तइदाद ॿार सोशल मीडिया जी ॻाल्हि कनि पिया, डॉक्टर साहब बि चवनि पिया त सोशल मीडिया ते सभु शयूं सही बि न हूंदियूं ऐं सही वरी मूं ॻाल्हि ग़लति बि न। मां उहा ई ॻाल्हि कयां थो त हिन दफ़े टेक्निकल तरीक़े सां कयो वियो आहे। त पहिरीं ॻाल्हि त इहा त MD पेपर लीक थिए थो, इहो लास्ट ईयर जी हाई कोर्ट जे हुन में डिसीजन में आहे त वाकई डॉक्टर साहब मञो त बिल्कुलु पेपर लीक थिए थो। त इहा ॻाल्हि त चवण त पेपर लीक न थियो आहे त इहा त माना असांखे समझ में नथो अचे। डॉक्टर साहब मैं आपकी तरफ आऊंगा, वाकई दावा इंतजामिया समझती है कि ये पेपर इस दफा लीक हुआ? नहीं, ये पेपर ना पिछले साल लीक हुआ ना इस साल लीक हुआ। अच्छा, हमें पिछले साल भी अदालत में इंसाफ मिला था हमें, ठीक है, और अदालत ने ये फैसला दिया था कि ये गैस पेपर था जो कि सोशल मीडिया पे फैलाया गया, कंफ्यूजन फैलाई गई, बच्चों को गुमराह किया गया, उसके साथ पेरेंट्स को भी गुमराह किया गया। और यही सूरत हाल इस साल भी की जा रही है और इस साल भी मुख्तलिफ हलकों की जानिब से ये बावर कराया जा रहा है कि पेपर लीक है। लेकिन डाउ यूनिवर्सिटी अपना मौक़िफ़ दे चुकी है और मैं आपके प्लेटफॉर्म से ही मौक़िफ़ देना चाहता हूँ कि ये डाउ यूनिवर्सिटी का ये पेपर लीक नहीं है, कहीं से भी लीक नहीं। अच्छा, कहीं से भी लीक नहीं। जी, मैं एक बात कहूँगा कि हमने डाउ यूनिवर्सिटी की इंतजामिया को, हमारे जो लीगल एडवाइजर हैं मोहम्मद नवाज ज़ाहिरी साहब, उनके साथ मिलके डाउ यूनिवर्सिटी को एक एप्लीकेशन लीगल नोटिस सबमिट करवाया जिसमें हमने डिमांड की है कि जो आपकी जो आंसर की है, जो आप उसने पेपर में जो दिए वो आप काइंडली या तो पब्लिक करें या तो हमें लीगल फॉर्म के जरिए हमें आप प्रोवाइड करें, तो हम उसका कंपेयर करें कि अगर ये सवाल है या नहीं है। तो ये है कि आंसर कीज एग्जाम खत्म होने के 3 घंटे के बाद पब्लिक कर दी गई थी वेबसाइट पे। नहीं सर, मैं क्वेश्चन पेपर की बात कर रहा हूँ, क्वेश्चन पेपर की बात कर रहा हूँ सर, मैं क्वेश्चन पेपर की बात कर रहा हूँ कि जो सवालात हैं, अगर आप कह रहे हैं कि हमारा इतना शफाफ सिस्टम है तो आप उस क्वेश्चन पेपर को पब्लिक कर दें। कभी भी नहीं दिए गए, जब आपने भी दिया होगा तभी वो क्वेश्चन पेपर कभी भी नहीं आया। सर आप देखें, अगर डाओ के ऊपर इल्जामात हैं तो सबसे पहले तो डाओ ने कोई कमेटी बनानी चाहिए थी जिसके ऊपर, अगर कमेटी भी बनी है, सब कुछ इन्वेस्टिगेशन हो गई। आप मुझे बताइए कि आपके जो सवालात थे उसमें कितने ऑप्शन थे? मैं समझा नहीं, कौन से सवालात सर? जो आप मुझे कह रहे हैं ना कि पेपर जो आपके पास है उसमें ऑप्शन कितने? सर 1 लाइनर था, आपको सही जवाब चाहिए होता है ना, तो अगर आप एक सवाल का आगे लिखे, सवाल सिंपल सा है कि आपके पास जो पेपर है उसमें ऑप्शंस कितने हैं? सर एक 3-4 पेपर थे, मगर जो पेपर जो लगा है उसमें एक ऑप्शन था, वो जो 1 लाइनर उसमें सवाल था। डॉक्टर साहब, मेरा तो बहुत सिंपल सवाल है सर कि उसमें ऑप्शंस कितने थे? सर एक जो सही आंसर था वो उसमें ऑप्शन था, सही आंसर उसमें लिखा हुआ था, 1 लाइनर था। तो बाद में होगा, ऑप्शन कितने थे? एक ऑप्शन था, बिल्कुल एक ऑप्शन था, एक सवाल था, उसके आगे जवाब लिखा हुआ था। ठीक है, मैं इस प्लेटफॉर्म पे बताना चाहता हूं कि जो एक्चुअल पेपर था उसमें 5 ऑप्शंस। अच्छा सर, वो तो 4 गलत थे ना सर, एक सही था ना, जो 1 लाइनर है उसमें तो सही जवाब आगे लिखा हुआ है, तो 4 ऑप्शन उसको देने की जरूरत क्या है? कर सकते हैं कि वो सवाल का जवाब, सर जब आपको एक सही जवाब चाहिए ना, वो जब पहले से ही आपके पेपर में लिखा हुआ है 1 लाइनर में, तो फिर आपको फिर वो तो करने की जरूरत नहीं है, 4 ऑप्शन देने की जरूरत ही नहीं है। ऐसा लीक नहीं होता। आपने जेएसएम का पेपर भी देखा सर, आप क्वेश्चन पेपर को पब्लिक करें, या हमें लीगल फॉर्म, हमने आपके पास एक लीगल नोटिस जमा करवाया, आप हमें प्रोवाइड करें, हम क्लियर कर देंगे, बात दूध का दूध पानी का पानी हो जाएगी, तो बहस पे तो बात जाएगी नहीं।
कि ये मामला सिंध हाई कोर्ट के अंदर है, ठीक है? बिल्कुल बिल्कुल और हमारी इस वक्त बात करना मुनासिब नहीं है। बिल्कुल आपने वजह फरमाया। डॉक्टर साहब मैं वाइंड अप की तरफ जा रहा हूँ। सबसे ज़्यादा बड़ी अहम बात यह है कि आप मुतमिन हैं और इस वक्त समझते हैं कि दाव इंतज़ामिया ने जो है ये जो टेस्ट या ये जो पर्चा लिया है वो दुरुस्त लिया है, और जो सोशल मीडिया पे और दूसरे प्लेटफॉर्म पे जो बातें हो रही हैं वो दुरुस्त नहीं है? नहीं, बिल्कुल दुरुस्त नहीं। वो तो सर कोर्ट डिसाइड करेगी। अभी तो कोर्ट डिसाइड करेगी, मगर कोर्ट में चले वो ज़रे बहस है, मगर आप समझते हैं कि ऐसी चीज़ नहीं हुई। पवन देना था जी 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 पवन मैं वाइंड अप की तरफ भी वञा पियो। तो समझो पिया त साईं जेको आहे सो ॿिनि लफ़्ज़नि में जवाबु ॾेई छॾियो डॉक्टर साहब त इहा शइ दुरुस्त न आहे। हिन वक़्तु कोर्ट में हले पियो, ॿुधणी हले पई ऐं फ़ैसिलो कोर्ट कंदी, पर असां मुतमिन हूं त असांजो पर्चो आउट न थियो आहे, न अहिड़ी का सूरत हाल आहे। पवन सर ॾिसो इहो डाउ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जो मौक़िफ़ आउं सम्झां थो त असां पहिरीं वठण जी कोशिशि कईसीं, हिन पहिरें असांजे प्रोग्राम में ई पहिरियों भेरो डॉक्टर साहब जो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त आया इहो जेके रूमर्स हलनि पिया या सोशल मीडिया ते जेके शयूं वायरल थियूं आहिनि उन में का सदाकत न आहे। असां उन मामले ते स्टैंड कयूं था ऐं बीठा आहियूं। पर ॿिए तरफ़ ॾिसूं था त सोशल मीडिया ते जेको मामिलो हले पियो ऐं जेके असांजा सोर्सिस चवनि था उन्हनि उन सां गॾोगॾु YDA बि इहो हिकिड़ो लेटर ॾिनो आहे त भई आया तव्हां असांखे कीज़ फ्राहम कयो ऐं असां ॾिसूं था, क्वेश्चन पेपर ॾियो असांखे ऐं असां ॾिसूं था। पर उन्हनि खे अगरि अदालत चवे थी त पोइ त यकीनन ई दाव इंतिज़ामिया खे ॾियणो पवंदो। बिल्कुलु, पर हाली त अदालत जे ज़रिए ठाहे इहा ॻाल्हि उहो ईंदड़ फ़ैसिलनि में ही जेको आहे ख़बर पवंदी। सर अॻु में ई असां पंहिंजे वकील जे थ्रू या लीगल नोटिस में इहा शइ मेंशन कई आहे त तव्हां जेका पंहिंजी क्वेश्चन पेपर आहे उहो पब्लिक कयो आहे, असांखे ॾियो त असां उन जी सीक्रेसी खे मेंटेन कंदासीं। असां जेको वकील आहे उन जे थ्रू, पर अञा ताईं असांखे न को जवाबु ॾिनो वियो आहे। बिल्कुलु, त पोइ त असां चवंदा त इहा शइ घुरे ते ॻाल्हि क्लियर थी वञे त केरु गिल्टी आहे केरु मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ। ऐं पवन कुमार अवां जी वॾी महिरबानी। डॉक्टर असगर जेको आहे सो वॾी महिरबानी। ऐं डॉक्टर अशरफ आफ़ाक जेको आहे सो रजिस्ट्रार दाव यूनिवर्सिटी पहिरियों दफ़ो चइजे त असांजे प्रोग्राम में हुननि जो हिकिड़ो वॾो वाज़े मौक़िफ़ त असां वटि अहिड़ी का बि न पेपर लीक थियो आहे, न वरी अहिड़ी का सूरत हाल आहे। यकीनन ई असां अदालतुनि जो एतिराम कयूं पिया। सिंध हाई कोर्ट में जेको आहे सो डॉक्टर महरान ऐं उन सां गॾोगॾु ॿियूं केतिरा ई जेको चइजे त वालदेन वेल आहिनि ऐं शागिर्द वेल आहिनि। फ़ैसिलो जेको बि हूंदो कोर्ट जो फ़ैसिले जी घड़ी आहे, फ़ैसिलो अचणु खपे। मुस्तक़बिल जा महिमारनि जो वॾो इहो अहम फ़ैसिलो। आफ्ताब मोगरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।